ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ओडेरोलाल में हथियारबंदनि हथां क़तल थियल 2 ॻोठाणनि जो लाश रखी धरणो हंयो वियो आहे। रोड ब्लॉक कयो वियो। नज़ीर ऐं मुमताज़ कुरेजो खे खोसा ज़ात जे माण्हुनि क़तल कयो आहे। मुज़ाहिरीन इहो इल्ज़ाम हयो आहे। पुलिस जी ख़ातिरी बाद वारसनि धरणो ख़त्म करे रोड खोले छॾियो। नौजवाननि जे क़ातिलनि खे तमामु जल्द गिरफ़्तार कयो वेंदो, पुलिस जो चवणु आहे। ओडेरोलाल में हथियारबंदनि हथां क़तल 2 ॻोठाणनि जो लाश रखी धरणो रोड ब्लॉक। नज़ीर ऐं मुमताज़ कुरेजो खे खोसा ज़ात जे माण्हुनि क़तल कयो आहे। मुज़ाहिरीन इहो इल्ज़ाम हयो आहे। पुलिस जी ख़ातिरीअ बाद वारसनि धरणो ख़त्म करे रोड खोले छॾियो। नौजवाननि जे क़ातिलनि खे तमामु जल्द गिरफ़्तार कयो वेंदो, पुलिस जो इहो चवणु आहे। ओडेरोलाल में हथियारबंदनि हथां क़तल थियल 2 ॻोठाणनि जो लाश रखी धरणो हंयो वियो आहे। रोड ब्लॉक थी वियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ओडेरोलाल में हथियारबंदनि हथां क़तल थियल 2 ॻोठाणनि जो लाश रखी धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो आहे। नज़ीर मुमताज़ कुरेजो खे खोसा ज़ात जे माण्हुनि क़तल कयो आहे। मुज़ाहिरीन जो इहो इल्ज़ाम आहे। पुलिस जी ख़ातिरी बाद वारसनि धरणो ख़त्म करे रोड खोले छॾियो। नौजवाननि जे क़ातिलनि खे तमामु जल्द गिरफ़्तार कयो वेंदो, पुलिस पारां इहो ॼाणायो वियो।